अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं पिरियालो खां। जी नाज़रीन, पिरियालो इंतज़ामी ना अहली जे करे गटरनि जो गंदो पानी घरनि अंदर काहे पियो। रोड रस्ता तलाहनि जो ॾेखु ॾियण लॻा। नालियुनि जो गंदो पानी मेन रोड ऐं घेटियुनि में बीहण रोज़ जो मामूल बणिजी वियो। शहरनि जी ज़िंदगी मफ़लूज बणियल, बीमारियूं फैलजण जो ख़दशो, अमलो कूड़ा बिल ठाहिण ऐं करप्शन करण में रुधल। केतिरा ई मुलाज़िम घर वेठे पगारूं खणण लॻा। शहरनि जो पब्लिक हेल्थ इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। शहरनि आला अख़्तियारनि खां घुर कंदे चयो त नाअहल अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे गंदे पाणीअ जे आज़ार मां जान छॾाई वञे, बीमारियुनि खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ख़बर मूजिबि पिरियालो में पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी नाअहली ऐं लापरवाही सबबि ड्रेनेज जो निज़ाम नाकारा बणिजी वियो आहे। शहर जो मेन दरगाह रोड, थाणो चौक, BSU समेत शहर जा मुख़्तलिफ़ रोडनि, रस्तनि, चौराहनि ऐं घेटियुनि में नालियुनि जो पाणी बीठल। रहमत कॉलोनी में गंदो पाणी घरनि अंदर काहे पियो। गंदे पाणीअ शहरनि जी ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी। ख़तरनाक बीमारियुनि जे फैलजण जो ख़दशो। शहरनि इशफ़ाक़ अहमद शेख, इम्तियाज़ अहमद सोलंकी, आसिफ अली भुट्टो, इक़बाल अहमद शेख ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त पब्लिक हेल्थ ऐं टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबबि नालियुनि जी सफ़ाई न थी आहे, जंहिं करे गटर ऐं नालियूं उबतियूं वहण लॻियूं आहिनि ऐं गटरनि जो गंदो पाणी बीहण करे शहरनि खे अचण वञण में परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हुननि वधीक चयो त शहर में गंदगी ऐं नालियुनि जो किनो पाणी रोडनि, रस्तनि ते बीहण इंतज़ामिया खे बार बार आगाही ॾियण बावजूदि को बि तदारक न कयो वियो आहे। हुननि वधीक ॿुधायो त शहर जे ड्रेनेज लाइ 3 करोड़ रुपयनि जी लाॻत सां विछायल ड्रेनेज लाइन में गैर मयारी ऐं नाक़स मटीरियल इस्तेमालु करण सबबि 2 महीननि अंदरि फाटी पई आहे, जंहिं सबबि रोडनि ते असांजे घरनि अंदरि पाणी काहे पियो।